अस्सलाम वालेकुम। अॼु आहियां तव्हांजे अॻियां हाज़िर मोस्ट रिक्वेस्टेड वीडियो संग। बार बार इहो चयो वियो त भई वीडियो ठाहियो जॉइंट फैमिली प्रॉब्लम्स ते। जॉइंट फैमिली हिकिड़ो गॾियल ख़ानदान जंहिंमें ॿ टे फैमिलीज़ हिकिड़े घर में हिकु हंधि रहंदियूं हुजनि। आम असांजे मुआशरे में आम आहे इहा ॻाल्हि, ऐं असांजो मुआशरो आहे ईअं, जॉइंट फैमिली सिस्टम आहे असां वटि। ठीकु आहे, त जिते घणा माण्हू रहंदा, घणी फैमिलीज़ रहंदियूं, उते प्रॉब्लम्स त थी सघनि था लाज़मी। छो त हर इंसानु हिकु जहिड़े मिज़ाज जो न आहे, हिकु जहिड़ी फितरत जो न आहे। के हल्के माठिणे मिज़ाज जा हूंदा आहिनि, के थोरा तेज़ हूंदा आहिनि, किन में सब्र बर्दाश्त घणो हूंदो आहे, किन में बिल्कुलु न हूंदो आहे। सो इवन अगरि हिकु माउ पीउ जे घर में भाइर भेनर बि हुजनि त उन्हनि में बि इख़्तिलाफ़ थींदा आहिनि। इहो हिकिड़ो नेचुरल ऐं नॉर्मल आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे त इहे मसइला जेके पैदा थींदा हुजनि उहे हिकिड़े वॾे लेवल ते पहुची वञनि ऐं वॾो फ़साद उन्हनि मां क्रिएट थिए, वॾा झेड़ा थियनि ऐं ख़ानदान विढ़ी करे जुदा थी वञनि, हिक ॿिए सां नफ़रतूं वधी वञनि। इहे ॻाल्हियूं एॾियूं वॾियूं न हूंदियूं आहिनि जेॾियूं वॾियूं असां ठाहे छॾींदा आहियूं। सो असांखे पहिरीं ॻाल्हि त इहो ॾिसणु घुरिजे त इहो जॉइंट फैमिली सिस्टम जेको गॾियल ख़ानदानी निज़ाम आहे असांजे मुआशरे में, हक़ीक़त में त इहो ॾाढो सुठो आहे। जेकॾहिं उन जा फ़ाइदा ॾिठा वञनि, उन जी असलियत ॾिठी वञे इन निज़ाम जी, त घर में वॾा बि हूंदा आहिनि जेके तव्हांजे ॾुखे सुखे वक़्त में तव्हांजो सहारो हूंदा आहिनि, तव्हांजी वॾी टेक हूंदा आहिनि। भले उहे बुज़ुर्ग तमामु पोढ़ा ऐं कमज़ोर हुजनि, पोइ बि उहे वॾी टेक हूंदा आहिनि तव्हांजे लाइ। या इहो हूंदो आहे त भई केॾांहुं अचिणो वञिणो आहे, ॿार कंहिं वटि छॾे वञूं त उहे कंहिं न कंहिं वटि छॾे वञंदा आहिनि, छो त घर भरियल आहे माशाअल्लाह। ऐं को भाउ घटि थो कमाए, को वधि थो कमाए, त सभिनीनि जा जेके हिन हिसाब किताब, सभिनी जा ख़र्च बैलेंस थी सघंदा आहिनि। इहो सभु कुझु तॾहिं थींदो आहे जॾहिं ॿधी हुजे, एको हुजे। ऐं ॿियो त घर में जेतिरियूं बि मायूं आहिनि, नुंहर आहिनि, धीअर आहिनि, घर में जेके बि रहनि थियूं, उन्हनि ते कम जो बोझ बि घटि पवंदो आहे। अगरि मिसाल जे तौर ते 10 माण्हुनि जी मानी थी पचाइणी पए त उहो तव्हांखे हिकु टाइम पचाइणी पवंदी, ॿिए टाइम ते को ॿियो पचाईंदो, ईअं उहो कमु विरहाइजी वेंदो आहे। पर इहो सभु तॾहिं थींदो जॾहिं ॿधी हुजे। पर हाणे छा कजे जेकॾहिं ॿधी न आहे? सभिनी खां घणा मसइला कहिड़ा था थियनि असांजे गॾियल ख़ानदानी निज़ाम में। ॿार आहिनि जेकॾहिं घर में, त ॿारनि तां झेड़ो, बर्दाश्त जी कमी आहे, सहप न आहे। ॿार अची का शिकायत कई, सची कई या कूड़ी कई, बसि उन ते माउ छिती थी पवंदी, उहा पंहिंजे मुड़ुस जा एॾो मथो खाईंदी, एॾा कन भरींदी जो उहो भाई बि सिटिजी वेंदो, ऐं हिक ॿिए खां भाइरनि में बि वेछा थींदा वेंदा, ऐं मायूं विढ़ंदियूं रहंदियूं। ॿार त ॿार आहिनि, उहे झट खां पोइ सिधा जो सिधा उड़ाई थी वेंदा वापसि। त हीअ वॾनि जी ज़िमेदारी आहे न, त हिन नंढे इशूज़ खे एॾो वॾो न ठाहिजे। ग़लती कंहिंजो बि ॿार करे थो सघे, ॿार फ़रिश्ता न आहिनि, त उनखे समझदारीअ सां हल करणु घुरिजे न। उन्हनि खे थोरो बर्दाश्त खां कमु वठिजे ऐं उन्हनि खे सम्झाइजे, नंढे इशू खे कोई एॾो वॾो इशू न ठाहिजे। या कम तां जहिड़ो हूंदो आहे त मूंखे घणो कमु थो करिणो पए, मायूं ख़ासि तौर ते, त ईअं बि न थियणु घुरिजे। कम जी जेका विरासत आहे उहा ॾाढे इंसाफ़ सां हुजणु खपे। इहा तॾहिं थींदी जॾहिं तव्हां घर जी वॾी जेका बि तव्हांजी आहे उनजे तव्हां चए में हूंदव, त कम जी विरासत जेका आहे उहा सही नमूने थी सघंदी, इंसाफ़ सां थी सघंदी। या ईअं थींदो आहे कॾहिं को बीमार आहे, उनजो टाइम आहे भई कमु करण जो, मानी पचाइण जो, घर जे कंहिं बि कम जी ज़िमेदारीअ जो, त अगरि उहो बीमार आहे त ॿिए कंहिं उन ज़िमेदारी पूरी करे छॾी। त गॾियल फैमिली में त ईअं ई थींदो आहे, ईअं थियण बि घुरिजे, हिक ॿिए जो सहारो थिबो आहे। या ख़र्च तां जहिड़ो हूंदो आहे त भई हिकिड़ो भाउ घटि थो कमाए, ॿियो घणो थो कमाए, गॾियल ख़र्च थो हले घर में, त जेको घणो कमाईंदो हूंदो उन्हनि जी ज़ाल खे थोरा एतिराज़ घणा थींदा त असांजो पैसो ॿियनि ते थो ख़र्च थिए, अलॻि हुजूं आहे, अकेला हुजूं आहे त असांजो पंहिंजो पैसो पाण ते ख़र्च थिए आहे, ॿियनि जूं ज़िमेदारियूं बि असांखे थियूं खणी पवनि। दिलियूं सोढ़ियूं, ज़हन नंढा, सोच नंढी, उहे पोइ कुझु पॉज़िटिव करे कोन था सघनि। तंहिंजे करे उन तां झेड़ा शुरू था थियनि। या घर जा जेके मर्द आहिनि उन्हनि जूं के ज़िमेदारियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, घरु अकेलो त हले कोन थो, कमाइण खां सवाइ के ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि, ॿाहिरियां मामला, घर जी जेका आहे पंहिंजो रिपेयर वग़ैरह, या को मशीन ख़राबु थी पई, को कुझु बि थी पियो, ॿाहिरि जा जेके बि मामला हूंदा आहिनि उन में बि ईअं थींदो आहे त अक्सर को मर्द अहिड़ो बि हूंदो आहे घर में जेको थोरो सुस्तु हूंदो आहे, हर शइ खे रिस्पॉन्स जल्दी न ॾींदो आहे, या कोशिशि कंदो आहे ॿिया करे छॾनि। के अहिड़ा हूंदा आहिनि जिन ते वरी घणो ॿार अची वेंदो आहे, वीचारा सिधा सवा सदोरा हूंदा आहिनि, ज़िमेदारी महसूसु कंदा आहिनि,
उन्हनि ते एक्स्ट्रा बर्डन पवंदो आहे। यकीननि उहो माण्हू पोइ फाइनली छितो ई थींदो, उहो चिड़ंदो, उहो तंग थींदो त सॼो ॿार मूं ते आहे, ॿियो कुझु नथो खणे। त ॻाल्हि सॼी इहा ई आहे त जेकॾहिं हिक ॿिए जो अहसासु कजे, हिक ॿिए सां सिंसियर हुजिजे, मुख़लिस हुजिजे, हिक ॿिए जे बारे में सोचिजे त भई मां एतिरो कमु कयो ऐं मां कुझु नथो कयां ऐं हो वारो ॾाढो कमु थो करे, ज़िमेदारी महसूसु करणु घुरिजे न। इंसानियत त इहा ई आहे। घर में मोहबत ऐं एको तॾहिं ई हूंदो जॾहिं हिक ॿिए जो अहसासु कबो, ज़िमेदारी महसूसु कबी। मायूं जॾहिं पंहिंजो खुले ज़हन जो थोरो सबूत ॾींदियूं त ॿारनि जी नंढी नंढी ॻाल्हियुनि ते न विढ़नि ऐं घर जे कमनि ते न विढ़नि, हिक ॿिए सां इंसाफ़ सां हलनि, इहो पॉसिबल लॻे त नथो। के ख़ानदान अहिड़ा आहिनि जिन में इहो सभु कुझु सिलसिलो हले थो पियो ऐं उहे माशाअल्लाह उन्हनि जा घर मज़बूत आहिनि, उन्हनि जा माहौल घर जो ख़ुशगवार आहे, उन्हनि जा भाती हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारनि था। बाक़ी हिकिड़ी ॿी ॻाल्हि त जॉइंट फैमिली सिस्टम में अॼुकल्ह मायूं बि नौकिरी कनि थियूं इलाही जाइनि ते, त पोइ उहे सम्झनि थियूं त मां ॿाहिरि नौकिरी कयां थी त मां घर जो कमु छो कयां। ईअं कोन्हे। जेकॾहिं तव्हांजा ॿार बच्चा आहिनि, तव्हां नौकिरी था कयो त वापसि अचे कुझु ज़िमेदारियूं तव्हांजूं बि आहिनि। छा उहा नौकिरी जेका तव्हां कयो था उन जो पैसो तव्हां घर में था लॻायो, तव्हांजे सभिनी फैमिली ते थो लॻे, पोइ त फैमिली जो बि ज़िमो आहे त तव्हांखे सपोर्ट कनि। पर जेकॾहिं तव्हां घर जूं ज़िमेदारियूं इग्नोर करे तव्हां नौकिरी था कयो ऐं उहो सॼो पैसो तव्हांजो पंहिंजो आहे त पोइ यकीननि ॿियनि खे उन सां थोरी तकलीफ़ थींदी। इहा इंसान जी फितरत आहे त भई असांजे लाइ थी नौकिरी करे, छा पंहिंजे लाइ थी करे, त पोइ ज़िमेदारी खणणी आहे, पोइ निभाइणो आहे पंहिंजे ॿारनि बच्चनि जो या घर जे बाक़ी मेंबर्स जो कुझु त ख़्यालु रखिणो आहे न। ईअं नथो थी सघे त तव्हां बिल्कुलु ई जेको आहे पंहिंजे लाइ जियो, पंहिंजे लाइ नौकिरी कयो, पंहिंजी तव्हांजी ख़ुशहाली अचे उन पैसे मां ऐं तव्हांजे हिसे जूं बाक़ी घरेलू ज़िमेदारियूं को ॿियो पूरियूं करे, त पोइ त इख़्तिलाफ़ु लाज़मी थियणो आहे। इहो अहसासु करिणो आहे। ॿियो हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे त जॾहिं औलाद वॾी थी वञे, कॉमन आहे हिकिड़ो, अहिड़ियूं अजीब अजीब ख़बरूं असां ॿुधंदा रहंदा आहियूं जो दिलि ॾुखी पवंदी आहे सफ़ा। त ॿार बच्चा जॾहिं जवान था थियनि, उन्हनि या नूहरूं थियूं अचनि या उहे कमु था कनि, कमाइनि था, ख़र्च था कनि, त पोइ पीउ मां या घर में को वॾो जेको बि आहे, को ॾाॾो ॾाॾी वग़ैरह, उहो उन्हनि खे बोझ थो लॻे त हाणे असां पंहिंजा ख़र्च पूरा कयूं या हिननि जा पूरा कयूं। इहा ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ॾाढी शर्म जी ॻाल्हि आहे त जिन असांखे पालियो पढ़ायो, क़ुर्बानियूं ॾिनियूं, पंहिंजा ख़्वाब मारे, असांजूं ज़रूरतूं पूरियूं करे अॼु असांखे हिन मंज़िल ते पहुचायो ऐं हाणे पोइ असां उन्हनि खे ॿार सम्झणु शुरू कयूं। इंसानियत जी इंतिहाई ख़िलाफ़ु आहे। त पहिरियों हक़ु त आहे उन्हनि जो जिन तव्हांखे हिन मंज़िल ताईं पहुचायो आहे, जिन तव्हांखे इन लाइक़ु कयो आहे जो अॼु तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा ॿार खणी था सघो। पहिरियों हक़ु उन्हनि जो आहे, ॿियो हक़ु तव्हांजी औलाद जो, तव्हांजे बच्चनि जो आहे। इहो सच आहे। हाणे इन्हनि मसइलनि जो हल कहिड़ो कढिजे? भई पहिरीं ॻाल्हि त पीउ मां बोझ न सम्झो, उहो तव्हांजी ज़िमेदारी, उहो तव्हांजो पहिरियों फ़र्ज़ु आहे। ठीकु आहे, अगरि तव्हां अमीर न आहियो, ख़ुशहाल न आहियो, तव्हां उन्हनि जे लाइ घणो नथा करे सघो, उन्हनि खे ऐश न करायो, उन्हनि खे इज़त ॾियो, मुहबत ॾियो। ॿिनि टिनि वक़्तनि जो जेको खाधो खाइनि था, जहिड़ो तव्हां खाओ था, उन्हनि खे खारायो। या वधि में वधि हिन उमिरि में ॿी कहिड़ी ज़रूरत हूंदी आहे? इलाज। त उहो बि पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ कराए थो सघिजे, कराइणु घुरिजे। केरु कराईंदो? जीअं माउ पीउ तव्हांखे नंढपण में यतीम न छॾियो आहे, तीअं सम्झो त ॿुढ़ाइप में तव्हां बि माउ पीउ खे यतीम न कयो जो निंढण खां लावारिस थी वञनि। उन्हनि जो फ़र्ज़ु त हर हाल में निभाइणो आहे। उन सां खां कोई बि जेको आहे कंधु नथो कढाए सघे, इनकार नथो करे सघे। ॿी ॻाल्हि त जीअं मां शुरू में चयो त भई किन ते जेके थोरा वीचारा सेंसिटिव हूंदा आहिनि, ज़िमेदारी महसूसु कंदा आहिनि, मर्द हुजे या औरत, उन ते ज़िमो घणो अची वेंदो आहे, ॿियनि ते घटि ईंदो आहे। त समझदारी खां कमु वठिणो आहे, इंसाफ़ खां कमु वठिणो आहे, अलाह खे जवाबु ॾियणो आहे पंहिंजे हर रवैये जो। या इवन को भाउ घटि थो कमाए, को घणो थो कमाए, त हिक ॿिए जो अहसासु करिणो आहे, हिक ॿिए जो ख़्यालु रखिणो आहे। ॾुखे वक़्त में तव्हां ई हिक ॿिए खे कमु ईंदव, को ॿाहिरियों न ईंदो। ऐं पंहिंजे घर जा मामला, पंहिंजे घर जा मसइला पाण में वेही गॾिजी हल करणु घुरिजनि। ऐं जिन जी कमज़ोरी हुजे, जिन जी ख़ामी हुजे, जिन जी ग़लती हुजे, उनखे पंहिंजी ग़लती मञणु घुरिजे ऐं उनखे पंहिंजी ग़लती सुधारणु बि घुरिजे। सो घर ईअं न हलंदा आहिनि त हर को पंहिंजी मनमानी करे, हर को आपे ख़ान हुजे। ऐं अक्सर सिंधीअ में चवणी आहे त घणे रने
घर न हले, या घणे ज़ालें घर न हले, घणे मर्दे हर न हले। यानी घर में 2-3 मायूं त हिक ॿिए जे आसरे ते वेठी हूंदियूं, वो चवंदी उहो कंदी, वो चवंदी पाण उहो कंदी, मां छो कयां। इहा का तमीज़ त नाहे, इहो इख़्लाक़ नाहे, इहा इंसानियत नाहे। एहसास सां, ॿधीअ सां, एके सां पंहिंजे घर जो कमु विराइजे, वारा ठाहिजनि। अहिड़ी तरह घणे मर्दे हर न हले, त जेकॾहिं घणा मर्द आहिनि त भई मोटर ख़राबु आहे पाणी जो, चवंदो हो भाउ ठाराईंदो, चवंदो पाणी उहो ठाराईंदो, पोइ छा थींदो, घर त रुली वेंदो। ईअं त ज़िमेदारियूं विराए खणिजनि, ईमानदारीअ सां, इंसाफ़ सां, बराबरीअ सां। जंहिंमें जंहिं कमु करण जो स्किल हुजे, एहलियत हुजे, उनजे हवाले उहो कमु कजे त बाबा हे ज़िमा तूं खणंदी। घर में इहो नथो थी सघे त हीअ धीअ त मुंहिंजी लाडली आहे, इन करे नूंहुं आई आहे त हाणे सॼा कम उहा करे, ईअं कोन थींदो। धीअ तव्हांजी केॾी बि लाडली हुजे, उहो बि कंहिंजी लाडली तव्हांजे घर आई आहे, उनजो बि अहसासु करिणो आहे। अक्सर घरनि में मां ॾिठो आहे निणानूं कुझु न कंदियूं आहिनि, भाॼाई आई आहे न, ऐं के ससूं बि ईअं ई सम्झंदियूं आहिनि ॼण नौकिराणी वठी आया आहियूं त हाणे असां छा वञी कमु करणु। इहे ग़लति रवैया आहिनि, इंतिहाई ग़लति रवैया आहिनि। इहे शयूं नफ़रत पैदा कंदियूं, इहे शयूं तव्हांजो माहौल जेको तबाह कंदियूं, इन जो ख़्यालु करिणो आहे। ठीकु आहे। ऐं उनखां सवाइ त हल सिर्फ़ु 2 आहिनि इन्हनि सॼनि मसइलनि जा। हिकु त सब्र, बर्दाश्त ऐं दरगुज़र। सब्र खां कमु वठिजे, हिकदमि ईअं कावड़ में पंहिंजे कंट्रोल खां न निकिरी वञिजे, वेही ॻाल्हाइजे, हीअ मसइलो आहे, ॾिसो हीअ ग़लती हिनजी आहे, हीअ हिनजी आहे, उन्हनि खे पंहिंजूं ग़लतियूं मञणु घुरिजनि। बर्दाश्त करणु घुरिजे हिक ॿिए खे, त भई हाणे हे हिननि जो ॿारु हिकिड़ो आहे, नंढिड़ो ॾिंगो आहे, नथो मञे, चयो माउ पीउ जी बि नथो ॿुधे, कंहिंजी बि नथो ॿुधे। थोरो सब्र बर्दाश्त खां कमु वठिजे, उन ॿार खे सम्झाइण जी कोशिशि कजे, न त पंहिंजे ॿारनि खे थोरो सम्झाइण जी कोशिशि कजे त बाबा इहो अहिड़ो ई आहे, तव्हां हिन खां पासे थियो। उनखां पोइ जीअं दरगुज़र करणु, नंढी नंढी ॻाल्हि ते वॾा फ़साद फैलाइण, वॾा ममण मचाइण, इहो न करणु घुरिजे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि में इहो सभु कुझु नाहे, न सब्र आहे, न बर्दाश्त आहे, न दरगुज़र आहे। हर को चए थो त मां सभिनी खां मथे, सो मां बि राणी, तूं बि राणी, केरु भरींदो पाणी। सो इहे त न हलंदा आहिनि घर। पोइ मेन ऐं आख़िरी मसइले जो हल इहो आहे त धार थी वञे। अगरि घर में एतिरी गुंजाइश आहे जो हर भाउ, हर फैमिली पंहिंजो पोर्शन अलॻि करे, तॾहिं त वाह वाह, हर कंहिंखे जाइ मिली वेंदी। ऐं जेकॾहिं ईअं नाहे, पोर्शन पूरो ई अलॻि नथो करे सघिजे, त पंहिंजो पंहिंजो भला बुर्ची खानो अलॻि कजे, त घटि में घटि कम तां, खाधे पीते तां, ख़र्च तां, ज़िमेदारियुनि तां त जहिड़ो टरे, घटि में घटि। ऐं जे अञा बि नाहे त पोइ बिल्कुलु घर ई अलॻि वठिजे, ऐं चाहे किराए जो वठिजे, पंहिंजो नथो वठी सघिजे त चाहे उहा झूपड़ी वठिजे, जेको बि वठिजे। जेकॾहिं गॾु रहण में मज़ो नाहे, जहिड़ो आहे, त पोइ जहिड़ी बि जाइ अफोर्ड करे सघो, धार थियो। 2 ॻाल्हियूं मां ज़रूरु कंदमि त हिकु त असांजे दीन में बि, इस्लाम में त ख़ासि तौर ते जॉइंट फैमिली सिस्टम आहे ई कोन। ठीकु आहे। उन में इहो आहे त शादियूं कयो त पंहिंजा घर धार ठाहियो, चाहे झूपड़ी अफोर्ड करे सघो या महल अफोर्ड करे सघो, उहा तव्हांजी गुंजाइश आहे। ऐं पोइ जेके मायूं बि शादियूं करे अचनि, उन्हनि खे बि ख़बर हुजे त अॻिलो झूपड़ी थो अफोर्ड करे सघे या को महिलात थो अफोर्ड करे सघे, पोइ उन्हनि खे बि कंप्रोमाइज़ करिणो आहे उन हिसाब सां, जेकॾहिं धार रहणो आहे, अलॻि आज़ादु ज़िंदगी गुज़ारणी आहे। ॿी ॻाल्हि इहा, मां पेरेंट्स खे चवंदमि, माउ पीउ जेके वॾी उमिरि जा आहिनि, त इन शइ खे ऐब न सम्झो त मुंहिंजे जीअंदे त भाउ सवाल ई नथो पैदा थिए त पोइ धार ते छो। गॾु रही नफ़रतूं पालणु, जहिड़नि में रहणु, उनखां छा इहो बहितरु न आहे त हर को पंहिंजे पंहिंजे घर ख़ुशि हुजे ऐं माउ पीउ बि कंहिंसां न कंहिंसां गॾु ख़ुशि हुजनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जीअं मुंहिंजो बाबा चवंदो त जेतिरा पुट ओतिरा घर, केॾी फ़ख़्रु ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे न, त हिकु हंधि गॾु रहणु, सोढ़ में रहणु, नफ़रतुनि सां, दुश्मननि सां, बेशुमार मसइलनि सां, हर को ज़हनी मरीज़ थो थी वञे, मसइले जो हल कंहिं वटि न आहे, त पोइ चवंदा आहिनि त दूर बाश ख़ुशि बाश। परे रहण सां मोहबत वधंदी आहे। ऐं असांजो दीन बि तरग़ीब ॾिए थो त जॾहिं तव्हांजा ख़ानदान वॾा थियनि, ॿार बच्चा पुट शादियूं कनि था, उन्हनि खे धार कयो, इन में कोई हर्ज न आहे, कोई ऐब न आहे। ऐं बाक़ी ॻाल्हि इहा त जेकॾहिं इलाही सारा ॿार आहिनि, उहे धार थी सघनि था ऐं माउ पीउ जी ज़िमेदारी सभु खणी सघनि था, त माउ पीउ अगरि कंहिं हिक सां रहनि था, मुतमइन आहिनि भई हे मुंहिंजा पोटा मूंखे प्यारा आहिनि या हिन पुट सां मां रहां, उन्हनि सां रहणु ॾियो, ख़र्च में सभु ॿाहिरि, पोइ भाईवार थींदा। ऐं छो न भेनर बि, अगरि उहे ख़ुशहाल आहिनि ऐं ख़ुदि मुख़्तियार आहिनि,
उहे बि बिल्कुलु पंहिंजे माउ पीउ जे ख़्याल जे लाइ सपोर्ट करे सघनि थियूं उन्हनि जे इलाज में, उन्हनि जे लटे कपिड़े में, उन्हनि जे खाधे पीते में, उन्हनि जी ख़ुशीअ में। त इहो सभु कुझु असांजी पंहिंजी सोच सां मुमकिन आहे। या त गॾु रही सब्र बर्दाश्त दरगुज़र ऐं मुहबत सां घरु हलाइजे, पर जे गॾु रही उहो घरु नथो हली सघे, मसला ई मसला आहिनि, रुगो जहिड़ो आहे, रुगो नफ़रत आहे, रुगो नफ़्सियाती बीमारियूं आहिनि, त उनखां बहितर आहे त खिली धार थिजे। त कॾहिं कॾहिं मिलबो, कॾहिं कंहिंजे घर दावत आहे, कॾहिं कंहिंजे घर दावत आहे। पीउ माउ जिते रहनि था उन्हनि खे, उन फैमिलीअ खे तव्हां सपोर्ट न बि कयो त पीउ माउ जा पर्सनल ख़र्च हर औलाद ते फ़र्ज़ु आहिनि, उहे कंहिं सूरत तव्हां ते माफ़ु न आहिनि। उहो पुछाइणो हर हाल में। जीअं पंहिंजे बचनि जी तरबियत ऐं पालना जो पुछाइणो थींदो, ईअं माउ पीउ जी ज़िमेदारियुनि जो बि पुछाइणो थींदो। त बहितर इहो ई आहे त प्यार मोहबत सां खिली गुज़ारिजे। छो त अगरि तव्हांजी हैसियत न आहे, तव्हां धार नथा थी सघो, अलॻि सिस्टम तव्हां अफोर्ड नथा करे सघो, त बर्दाश्त कयो, लचक पैदा कयो, पंहिंजे रवैये में नरमी पैदा कयो। पर जे इहो पॉसिबल न आहे, तव्हांजी भई वाइफ बि कमाए थी, मां बि कमायां थो, असां हिते चरिया थींदासीं रही करे, पोइ ख़ुशीअ सां खिली मोहबत सां धार थिजे। त मुंहिंजे ख़्याल में त इहे कुझु टिप्स हुयूं जेके मूंखे लॻो त इहे कारगर आहिनि जॉइंट फैमिली सिस्टम जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ। त मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो शायदि तव्हांजे लाइ कुझु न कुझु हेल्पफुल साबित थिए, कुझु मददगार साबित थिए, कुझु सही सोचण जे तरफ़ तव्हांजे ज़हन में को रस्तो निकिरे। त मां चाहींदमि त तव्हां ॿियनि सां बि इहा वीडियो शेयर कयो। अगरि कंहिं हंधि अहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि, धार थियणु को ऐब न आहे, धार थियणु का गार न आहे, को हिकिड़ो ग़ैर अख़लाक़ी कमु न आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। त विड़ी गॾु रही विड़ी मरण खां बहितर आहे त खिल ख़ुशीअ सां मोहबत सां धार थी वञिजे, या पोइ प्यार मोहबत सां पंहिंजा मसइला पाण हल कजनि, ॿार हल्क न खिलाइजे, दुनिया में ख़्वारी न खणिजे, ठीकु आहे न। सो मूंखे उमेदु आहे कुझु मददगार साबित थींदी हीअ वीडियो तव्हांजे लाइ। ऐं अञा बि के हीअ वीडियो बि अहिड़ो टॉपिक अहिड़ो न आहे जंहिंजो हिकु वीडियो में पूरो इंसाफ़ करे सघिजे, बल्कि हिन में बि जेको आहे डिफरेंट इलाही सारियूं हिन जूं बि शाख़ूं आहिनि, ईअं खणी सम्झो। नेक्स्ट जेका मां वीडियो ठाहींदमि इंशाअल्लाह उहा मां ठाहींदमि ज़ाल ऐं मुड़ुस जो जेको तालुक़ु आहे या उन्हनि जी ज़िमेदारी आहे हिक ॿिए सां रवैये में या फैमिली सां रवैये में। नओं शादीशुदा को जोड़ो आहे, उन बारे में कोशिशि कंदमि त मां का वीडियो ठाहियां। सो वरी इंशाअल्लाह मिलंदासीं कंहिं ॿी कम जी वीडियो सां। तेसिताईं अलाह।